नाइंसाफ़ी थी आहे। असांजो मुतालबो आहे त असांजे वालिद जे केस खे ATC में दाख़िल कयो वञे ऐं उन जे बर्निंग जा कलम्स बि हया वञनि। इन खां अलावा रिटायर्ड DSP मुख्तियार हुसैन लाशारीअ जे ख़िलाफ़ बि सख़्तु एक्शन खयो वञे, उनखे अरेस्ट कयो वञे ऐं जेको SHO आहे अब्दुल रज़ाक थेबो इन जे ख़िलाफ़ बि सख़्तु एक्शन खयो वञे, इनखे बि अरेस्ट कयो वञे। ॾिनो आहे छो त असां सां तमामु घणी नाइंसाफ़ी थी आहे। मुंहिंजे बाबा जे क़तल में हथ इन्हनि माण्हुनि जा आहिनि, मुंहिंजे चाचे ऐं ॿियनि माण्हुनि जा, पर इन जे लाइ रिस्पॉन्सिबल जेका हीअ गवर्नमेंट आहे ऐं हीअ जेको अब्दुल रज़ाक थेबो आहे, पुलिस डिपार्टमेंट सॼो इन जो रिस्पॉन्सिबल आहे इन क़तल में। ठीकु आहे, मां चाहियां थी त अब्दुल रज़ाक थेबो जे ख़िलाफ़ु सख़्तु कार्रवाई कई वञे, उन जे ख़िलाफ़ु FIR कई वञे। इन जहिड़ा माण्हू ई कानून जो नालो बदनाम कंदा आहिनि। मुंहिंजे बाबा जे क़ातिल असल में इहो माण्हू आहे, इन FIR न कई हुई, इन लाइ उन्हनि जा हौसला बुलंद थिया, इन लाइ उन्हनि मुंहिंजे बाबा खे क़तल करे छॾियो। इन रिश्वत वरिती पहिरियों ई, मुंहिंजे बाबा जे फौत थियण खां पहिरियां उन्हनि खे चयो हुई त तव्हां क़तल कयो, को मसइलो न, मां इन मसइले खे सॼे खे लहमिटी करे छॾींदुमि। ॿियो FIR इन अब्दुल रज़ाक थेबे जे दौर में थी आहे। ठीकु आहे, इन नाइंसाफ़ियूं कयूं सॼी इन FIR में, उनखे कमज़ोर करण जी भरपूर कोशिशि कई आहे। इहो कानून आहे, मां तव्हां सभिनि खां पुछां थी, इहो तव्हांजो कानून आहे पाकिस्तान जो? तव्हां मदीने जी रियासत ठाहिण हलिया आहियो, हीअं ठाहींदव तव्हां मदीने जी रियासत? मज़लूम माण्हुनि खे ईअं माना ज़ालिमनि खां कोराईंदव तव्हां? जेके भी तव्हांजा गवर्नमेंट जा ऑफिसर आहिनि, ये असिस्टेंट डायरेक्टर आहे मुख्तियार हुसैन लाशारी इन क़तल में शामिल आहे। मुंहिंजे बाबा सां ईअं पाण पंहिंजे वात सां चयो आहे त उनजो नालो ई उन्हनि नाहे ॾिनो। सिर्फ़ु गवर्नमेंट जा जेके वॾा वॾा ऑफिसर आहिनि, वॾियुनि कुर्सियुनि ते वेठल आहिनि, उहे क़तल कराईंदा रहनि। इन लाइ तव्हां इहे ऑफिसर रखिया आहिनि? असांजी ख़िदमत जे लाइ रखिया अथऊं या असांखे कोराइण जे लाइ रखिया अथऊं? एॾो ज़ुल्म तव्हांजी गवर्नमेंट में। इमरान ख़ान साहब, तव्हां त चवंदा आहियो मदीने जी रियासत ठाहींदुमि, हे मदीने जी रियासत ठाही अथव? एतिरो ज़ुल्म तव्हांजी गवर्नमेंट में। हिन में ATC जा कलम लॻाया वञनि FIR में, इन में बर्निंग जा कलम न आहिनि लॻा। जेके बि तव्हां कानूनदान आहियो मूंखे ॿुधायो त उनखे साड़े करे मारियो वियो आहे। पिक्चर्स तव्हां ॾिसो, जेको रिफर लेटर आहे, ॿिया लेटर्स इन मेडिकल जा, उन में तव्हां ॾिसो 60% खां 70% बॉडी सड़ियल आहे, उन में बर्निंग जा कलम न आहिनि लॻा। इहा हैरानगीअ जहिड़ी ॻाल्हि न आहे। इहो इंसाफ़ आहे तव्हांजो? सिंध में सदाईं वॾेराशाही, सिंध में सदाईं ज़ुल्म। हीअ जेका इमरान ख़ान जी इंसाफ़ी तहरीक इंसाफ़ जी गवर्नमेंट आहे, इहा छा सिर्फ़ु पंजाब साइड आहे? इस्लामाबाद जे लाइ आहे? असांखे उते ई उन ई ज़ुल्म में तव्हां धिके छॾियो आहे। असांजे लाइ त साॻियो ई आहे ज़ुल्म आहे जेको पुराणे दौर में हुयो, पर हिन महिल सभ खां वधीक ज़ुल्म आहे। मां